ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन सिंध जे सॾ ते पघारुनि में इज़ाफ़ो न करण समेत ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ दादू में वॾे अंग में क्लार्कनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी DO एजुकेशन ऑफिस खां मार्च करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन हज़ार खान लुंड, अब्दुल रहमान मल्लाह, मोहम्मद अमीन पंवर, अब्दुल सत्तार भट्टी, अब्दुल करीम जमाली, अंसार सुमरो, कुर्बान चांडियो, मुमताज़ मीरानी ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ी मुलाज़िमनि खे मिलियल डिस्पेरिटी अलाउंस सिंध जे मुलाज़िमनि खे पिणु ॾिनो वञे। मेडिकल अलाउंस अॼु जी महांगाई जे तनासुब सां मंज़ूर कयो वञे, जेको गैर क़ानूनी तौरु अॼु खां तक़रीबन 11 साल पहिरीं वारे स्केल ते ॾिनो पियो वञे। मुलाज़िमनि सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त सब डिपार्टमेंट गॾियनि इरीगेशन आहे, पब्लिक हेल्थ आहे, हेल्थ डिपार्टमेंट आहे, लोकल गवर्नमेंट आहे, असांजा पॉपुलेशन आहे, सोशल वेलफेयर आहे, सब डिपार्टमेंट जेके आहिनि आपका जो आपका जी जेका तंज़ीम आहे हुन में गॾियनि। असां इहो बि मुतालबो कयो आहे त जेके पॉपुलेशन में कॉन्ट्रैक्ट बेसिस ते जेके मेल मोबिलाइज़र आहिनि उन्हनि खे रेगुलर कयो वञे ऐं जेको पॉपुलेशन डिपार्टमेंट में जेके दोस्त डॉक्टर कमु कनि था या हेठो स्टाफ जेको कमु करे थो उन्हनि खे जेको आहे रिस्क अलाउंस नथो ॾिनो वञे, जेको कोरोना जो रिस्क अलाउंस हेल्थ डिपार्टमेंट खे ॾिनो थो वञे, पर उहो साॻियो सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे या असांजे पॉपुलेशन डिपार्टमेंट जे माण्हुनि खे उहो नथो ॾिनो वञे। लोकल गवर्नमेंट जे हिसाब सां जेकॾहिं असां मथां ॾिसूं त हुननि जी पघार जेका आहे उहा ट्रेज़री जे थ्रू नथी कई वञे। असां इहो बि मुतालबो कयूं था गवर्नमेंट खां त हुननि जी पघार जेका आहे ऑनलाइन कई वञे, जीअं हू पंहिंजे ट्रेज़री जे थ्रू जेका आहे उहा पंहिंजी पघार वठनि। असां ॿियो मुतालबो असांजो इहो ई आहे त जेके नॉन प्रोफेशनल पोस्टूं आहिनि उन आइसोलेटेड पोस्टूं आहिनि, हिकिड़ियूं पोस्टूं उहे आहिनि जिन ते गवर्नमेंट जेको आहे उन्हनि खे प्रमोशन बि ॾिए थी, हिकिड़ियूं उहे पोस्टूं आहिनि जिन ते गवर्नमेंट प्रमोशन नथी ॾिए। असांजो मुतालबो आहे उन्हनि पोस्टनि खे सर्विस स्ट्रक्चर ॾिनो वञे, जीअं टाइम स्केल ॾिनो वञे या उन्हनि खे अपग्रेडेशन करे ॾिनो वञे। असांजे सुप्रीम कोर्ट इहो अॻ में नोटिस वरितो त जेके मुलाज़िम बराबरी जे बुनियाद ते जिते कमु कनि था, जेकॾहिं जूनियर क्लार्क आहे त उन्हनि जी पघार सॼे पाकिस्तान में या सिंध लेवल ते सॼे स्टाफ सां हिकु जहिड़ी हुजे। सेक्रेटरी जे मुलाज़िम में जेकॾहिं जूनियर क्लार्क आहे त उनजी पघार 70 खां 80 हज़ार रुपया आहे। जेकॾहिं असांजे एजुकेशन डिपार्टमेंट में जेकॾहिं को क्लार्क आहे त उनजी पघार जेका आहे 35 खां 40 हज़ार रुपया वञी बीहे थी। जेकॾहिं ॾिसूं त हुननि वटि अलाउंसिस घणा आहिनि, यूटिलिटी अलाउंस खणनि था, डिस्पेरेंसी अलाउंस खणनि था। असां वटि हिते मुलाज़िमनि जे लाइ अलाउंस कोन्हे। ऐं हिन महांगाई जे दौर में रोज़ु जिते पेट्रोल वधे, रोज़ु जिते जेको आहे बिजली जा अघु वधनि, उते असां जेको आहे पघार पंहिंजी यूटिलिटी में पूरी थी वञे। ॿारनि जे लाइ जेकॾहिं असां मेडिकल अलाउंस ॾिसूं त हाणे जेको आहे 16 ग्रेड जे माण्हुनि जी मेडिकल अलाउंस 2500 रुपया आहे। हाणे 2500 रुपये में असां पंहिंजे ॿारनि खे छा ॾेखारींदासीं? 2500 रुपये में हिकिड़ी जेको आहे डॉक्टर जी फीस भरियूं, दवाऊं वठूं। जेकॾहिं 4-5 घर में जेकॾहिं भाती खाइण पीअण वारा आहिनि त असां जूं माना पघारूं हिते ई पूरी थी वञनि। जेकॾहिं असां हाउस रेंट जी ॻाल्हि कयूं त जेकॾहिं हिन महिल अहिड़े महांगाई दौर में हाउस रेंट असांजे जेकॾहिं 1100 खां शुरू थी थिए वञी नाल जाए 4000-5000 ताईं। ऐं हिन हिकिड़े कमरे वारो जेके जॻह जेकॾहिं को मुलाज़िम किराए जी वठंदो त बि माना उन्हनि जी पूरत न थी। असां गवर्नमेंट खां मुतालबो था कयूं त असांजूं पघारूं वधायूं वञनि, यूटिलिटी अलाउंस वधाई वञे, डिस्पेरेंसी अलाउंस वधाई वञे, जीअं मुलाज़िमनि मां बेचैनी ख़तमु थी वञे। ॿी सूरत में आपका सिंध जे तरफ़ां जेको ऐलान कयो आहे 22 मार्च ते असां CM सिंध जे अॻियां धरणो हणंदासीं। गवर्नमेंट ऑफ सिंध सेक्रेटरेट वारनि खे यूटिलिटी अलाउंस बि ॾिए थी, ॿियूं मराहतूं बि ॾिए थी, मेडिकल बि ॾिए थी ऐं प्लाट बि उन्हनि खे अलाट करे थी। जॾहिं त अंदरूनी सिंध में कुझु कोन्हे, न असांखे का सहूलियत आहे, न असांखे का मराहत टाइम सां थी मिले, न ई अहिड़ी असांखे मेडिकल अलाउंस थो मिले, न ई अहिड़ी असांजा सीनियर दोस्त जेके रिटायर थी विया आहिनि उन्हनि खे को प्रमोशन थो। 3 सूबनि में ग्रुप इंश्योरेंस मिले थो, असां वटि सिंध में नथो मिले। उनखां पोइ असांजे मेडिकल जेके बिल वग़ैरह आहिनि उन्हनि में डिले कयो थो वञे। असांजा हाउस रेंट जेके आहिनि असां 2008 वारी बेसिक पे ते खणूं था, उहे असांखे नथा मिलनि। ऐं यूटिलिटी अलाउंस जेको मेन असांजो इशू आहे उहो असांखे नथो ॾिनो वञे। CM सिंध खे चऊं था त असांजूं पघारूं वधायूं वञनि, असांजा अलाउंस वधाया वञनि, मेडिकल अलाउंस हिन महांगाई जे तनासुब जे हिसाब सां हाउस रेंट अलाउंस वधाया वञनि ऐं डिस्पेरिटी अलाउंस जेको वफ़ाक़ सभिनी मुलाज़िमनि वफ़ाक़ी खे मिलियो आहे। असां चऊं था असांजे सूबाई सिंध हुकूमत CM साईं मुराद अली शाह साहिबु असांखे बि उहो अलाउंस ॾिए। बिलाल भुट्टो ज़रदारी साहब ऐं CM सिंध सैयद मुराद अली शाह ऐं एजुकेशन मिनिस्टर सैयद सरदार अली शाह खां इहो पुरज़ोर मुतालबो थो कयां त असां क्लार्कनि जा जाइज़ मसइला ऐं जेके डिमांड्स आहिनि उहे पूरियूं करे असां क्लार्कनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। छो जो हिन हुकूमत में जेको आहे त एॾी महांगाई में असां क्लार्कनि जी हिकु थोरी पघार ते गुज़ारो नथो थी सघे, जंहिंमें असां
साईं जन खे इहा अपील था कयूं, पुरज़ोर अपील था कयूं त महिरबानी करे असांजा अलाउंस बुनियादी पघार में जेको आहे सो स्केल रिवाइज़ कया वञनि, अपग्रेड कयूं वञनि ऐं कन्वेंस अलाउंस, हाउस रेंट ऐं जेको सेक्रेटरीट में ऐं जेको आहे सो वफ़ाक़ी मुलाज़िमनि खे डिस्पेरिटी अलाउंस मिले थो, इहो असां सिंध गवर्नमेंट जे मुलाज़िमनि खे बि ॾिना वञनि। सभु मुलाज़िम सिंध में हिकिड़ी गवर्नमेंट में अचनि था त उन्हनि सां वर्ताव सभिनि सां हिकु जहिड़ो कयो वञे, ईअं न त जेके उन्हनि जे वेझो ऑफिसुनि में वेठा आहिनि त उन्हनि खे तव्हां स्पेशल अलाउंस बि ॾियो, उन्हनि खे तव्हां हर सहूलियत बि ॾियो, ऐं जेके तव्हां खां परे मुलाज़िम ज़िले लेवल ते या के तालुके लेवल ते वेठा आहिनि त उन्हनि खे तव्हां वरी घटि जेको आहे सो उन सां वर्ता कयो। सो असांजो सभिनीनि खां आला इख्तियारनि खां इहो मुतालबो आहे त महिरबानी करे सभिनी मुलाज़िमनि सां बराबरि वारो सलूक कयो वञे। असांजी बुनियादी पघारुनि में 50% जीअं वफ़ाक़ी गवर्नमेंट इज़ाफ़ो कयो उहो कयो वञे, ऐं असांजे हाउस रेंट या मेडिकल तव्हां अलाउंस ॾिसो त न जे बराबरि में इहा शइ कंहिंखे ॿुधाई वञे थी त उहो हैरान थी था वञनि त हिन दौर में तव्हां 2500 ऐं 1500 रुपए जे हाउस अलाउंस ते ऐं मेडिकल अलाउंस ते तव्हां कीअं था गुज़ार कयो। त असांजे सिंध गवर्नमेंट खां CM सिंध खां ऐं सभिनी आला इख्तियारनि खां मुतालबो आहे त महिरबानी करे असांजे जेको आहे सो मुतालबे खे मञियो वञे, न त ॿी सूरत में 22 तारीख़ कराची में असां CM सिंध जे अॻियां हाउस ते धरणो हणंदासीं। मुलाज़िमनि जो चवणु हो त ॾिनल चार्टर ऑफ डिमांड ते अमल कयो वञे। ॿी सूरत में आपका सिंध 22 मार्च ते सिंध असेंबली ऐं वज़ीर आला हाउस जे साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हणंदी, जेको मुतालबनि जी मञता ताईं जारी रखियो वेंदो। कैमरामैन शहज़ाद चांडियो सां गॾु वली चांडियो, सिंध TV न्यूज़ दादू।